हमारे छोथी रोए छोथी इन पी जो हाँ के जोड़ी हाने रोण मो छा थींदो दिया न रो हाने छा थींदो लिखे जो लेखा है जेको भी लिखियो आहे रोण मां कुछ भी कोन थींदो। बाबा दुख रुगो मुझे भाग में छो लिखियल आहे। नंढे लाइक वठी पंजा गोढ़ा पींदे वडी थी आया। मु जेड़ी कानी भागी इन गोठ में हूंदी। दुखन पुठिया सुख ईंदा आहिनि, रातिन पुठिया ॾींहं ईंदा आहिनि। अल्लाह तुंहिंजो भी कॾहिं न कॾहिं भलो कंदो। को तो सिजो उभरंदो जेको तुंहिंजे लाइ सुख ही सुख खणी ईंदो। हे मूं गरीब पीउ जी दुआ है तोखे। बाबा तू चवी तो त मां मञा थी, पर ही उभरंदड़ सिज चंड ऐं तारा हिननि जे मथां त मुंहिंजो एतबार ही ख़त्म थी वियो आहे। मुंहिंजे लाइ त सभिनी ॾींहंनि जा मुंहुं हिकु जहिड़ा रहिया आहिनि। हाणे तूं गूंगी थी वेंदी जीअं लोक खे को लका न पवे। ही ज़मानो सिर्फ़ तमाशो ॾिसण वारो आहे। कंहिंजे सूरनि सां ज़माने जो को भी कमु कोन्हे। कोई कंहिंखे कोन पुछंदो आहे धीअ। मां सच थो चवां धीअ, औखे में अल्लाह खां सवा को भी तुझो न आहे। बाबा जेकॾहिं मां कुछ पुछंदसि न त तू चवंदे कुफुर थी करीं। तो ॾिठो न गरीब जो केर भी ना है, कुदरत भी ॾाढनि जी थई। इहे ई त इंसान जे इम्तिहान जूं घड़ियूं हूंदियूं आहिनि धीअ। शैतान सब्र करण खां रोकींदो ऐं इंसान खे बरगलाईंदो आहे। जे इंसान पंहिंजे दुख ते फतेह हासिल करे वती तंहिं इंसान खे को भी रोके नथो सघे। बाबा पाण गरीब माण्हुनि जो कहिड़ियूं कामयाबियूं, कहिड़े दुख ते फतेह कयो, कहिड़ा इम्तिहान ऐं कहिड़ा सब्र। पाण त जानवरनि खां भी बदतर जिंदगी गुज़ारण जे लाइ पैदा थींदा आहियूं। मां भी पंहिंजी मां वांगुरु रोई रोई चरी थी मरी वेंदसि ऐं हिकु ॾींहुं पंहिंजी हयाती जा ॾींहं पूरा करे वेंदसि। धीअ हाणे रोअण मां छा थींदो। बस लिखे जा लेख आहिनि, जेको थियणो आहे सो थी वियो। न रो धीअ, मूंखे भी रोआरे थी। अल्लाह करीम सब्र कर न्याणी, सब्र कर मां, सब्र कर। वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।